ही असांजो फनकार आयो मूं वटि मूंखे चई दादा शागिर्दी वठण आयो। हा शागिर्दी वठण हिन मूंखे चई मूंखे सेखार हिनखे मुंहिंजो तूं कलाम ॿुधा हिन जे मां गीत ॻाया सफ़ा वो डॿे में ठिकरियूं जीअं हूंदियूं आहिनि जी जी जीअं काश जीअं भॼी पए सफ़ा अॻिते हिनखे मूं चयो राग ॾुखी शइ आहे हरू भरू तूं मज़ूरी वज़ूरी वञी कर पंहिंजी छोला बोला खपा। न छोला न मां सिधी ॻाल्हि मज़ूरी वज़ूरी वञी कर तोखां राग कोन थींदो सही हर राग तोखां तमामु ॾुखियो आहे असांखे राग ॻारे छॾियो आहे बिल्कुलु बा राग ॾुखी शइ आहे राग साईं। ॾुखी शइ आहे तमामु ॾुखी शइ आहे सही पर हाणे हिनखे कहिड़ी ख़बर राग कीअं आहे वधीक तव्हां ॿुधायो त पोइ वरी पंहिंजे हे बि ॿुधाईंदो खान साहब बि पाण खे वॾो गुलूकार सम्झे थो ऐं तव्हां सुरीला माण्हू तव्हां त कॉम्पिटिशन में वेठो आहे। छा ॿुधायूं साईं तव्हां कुझु कलाम ॿुधायो वधीक दोस्त लाइ कमेंट में ॿुधाईंदा त कहिड़ो सुरीलो आहे ऐं कहिड़ो बेसुरो आहे। दोस्तो मां फनकार दिलशेर मीराणी काफ़ी दोस्तनि नालो ॿुधो हूंदो कंहिं खे वरी अॼु वरी हिसाब किताब सां अची विया आहियूं वरी अधु कई आहे फ़ोन वरी दोस्तनि खे मां ॿुधायां थो थोरो थल तोत पली दिल कीअं पलियां जियो 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 लुड़क अखियुनि जा कीअं झलियां तोत पली दिल कीअं पलियां तोत पले दिल कीअं पलियां लुड़क अखियुनि जा कीअं झलियां तोत पले दिल कीअं पलियां। माशाल्लाह ज़बरदस्त साईं इहो दिलशेर खान साहब दिलशेर जिन जो सकण में पंहिंजी जॻह बि आहे ऐं सुरीलो आहे तमामु सुरीलो माण्हू आहे ऐं माशाल्लाह इलाही संगत ऐं आवाम बिल्कुलु चाहींदी आहे ऐं महफ़िल में बि घुराईंदी आहे। हाणे बाबा तव्हांखे ॿुधाईंदासीं रोबस्कारो ही मेवल मोरी जो आहे जी मेवरन मोरी अब्दुल तुफ़ान गुफ्त गुतरफ अमीर मुंहिंजो नालो आहे। हा साईं पूरे ख़ानदान जो नालो आहे तव्हां सां गॾु जी शुरू थो कयां जी जी हिनखे मां चैलेंज पियो कयां ओपन चैलेंज आहे मूंखे जी जी ठीकु आहे न सो हाणे शुरू था कयूं त आशिक ॾिसी पंहिंजे महबूब खे प्यार मुंहिंजा छा पियो चए चई ॿुधायो चई ॿुधाई शर्म थो अचे मूंखे थोरो आशिक थो चई त रोबिब क्यूरानो म्यूरानो रोबिब क्यूरानो म्यूरानो सट गट म्यूरानो रोबिब क्यूरानो क्या कुचर खानू म्यूरानो बिल्डुरानो रोबिब क्यूरानो हाँ तो अपन चैलेंज सही बाबा हाणे ही तव्हांखे दोस्तो हाणे कमेंट में ॿुधाईंदो त कहिड़े तव्हां फनकार जो कलाम तव्हांखे वधीक पसंदि आयो हू वरी हिन दौर जो फनकार आहे उस्ताद दिलशेर पुराणे दौर जो फनकार आहे हीअ अक्सर करे इंडिया जा ऐं अंग्रेज़नि जा ई गाना ॻाईंदो आहे वधीक तव्हां दोस्त ॿुधाईंदव कमेंट में यार लाज़मी ॿुधाइजो बिल्कुलु कमेंट में ई वधीक वरी तव्हांखे सुभाणे कॉम्पिटिशन हिन जी बहुत हले पई तेज़ी सां कॉम्पिटिशन हले पई ऐं वधीक तव्हां कमेंट में असांखे रायो ज़रूरु ॾिजो।